अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां संझा सैयद। हल्लासीं हेडलाइंस तरफ़। लाहौर जी एहतसाब अदालत में रमज़ान शुगर मिल ज़ैतून जी ॿुधणी। हमज़ा शहबाज के जेल मां सख्त सिक्योरिटी में एहतसाब अदालत पहुंचाया वियो। शहबाज शरीफ जो नुमाइंदो एहतसाब अदालत में पेश। मुल्क में कोरोना वायरस सबब वधीक 23 ॼणा हयाती विञाया वेठा। फौतुनि जो अंग वधी 7,000 थी वियो। NCOC मूजिब 24 कलाकनि दौरान कोरोना जा 1637 नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ केसिस जो मजमूई अंग 3,46,466 थी वियो। कोरोना केसिस में बाद खां पोइ अॼु खां लाहौर, मुल्तान, रावलपिंडी जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में 19 नवंबर ताईं स्मार्ट लॉकडाउन लागू। मेडिकल स्टोर्स ऐं अस्पतालुनि खां सवाइ समूरा कारोबार बंदि रहंदा। भाॼियुनि, फ्रूट, तंदूर जा दुकान ऐं पेट्रोल पंप सुबुह 9 खां शाम 6-7 वॻे ताईं खुलियल रहंदा। बेकरियूं, खीर ऐं गोश्त जा दुकान सुबुह 7 खां शाम 7 वॻे ताईं खुलियल हूंदा। वज़ीर आज़म इमरान खान की सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु थींदो। कोरोना वायरस की सूरत हाल समेत मुख़्तलिफ़ मामलों ते गौर वीचार कयो वेंदो। इजलास की सूरत हाल जो भी तफ़सीली जाइज़ो वरितो वेंदो। अमेरिकी अटॉर्नी जनरल पोलिंग में बेकायदगी में जांच जो हुक्म ॾेई छॾियो। अटॉर्नी जनरल बिल बार समूरनि प्रोसिक्यूटर्स के ख़त मारियो। धांधली जा धोगा सबूत आहिनि। सदारती चूंडुनि में शिकस्त ते रुगो ट्रंप पारां लॻायल इल्ज़ामनि ते जांच कराई वेंदी। बांदी वेझो ॻोठ कादिरबख्श ख़ासकेली में पाणी जे वारे ते वियल नौजवान दाऊद ख़ासकेली क़तल। पुलिस जो चवणु आहे त वाक़िए जी जांच कई थी वञे। कराची में CTD की कार्रवाई। मुतहदा लंदन जो मुबैना टारगेट किलर फ़हीम जावेद उर्फ इनकलाबी गिरफ्तार। CTD अखबार छोटा असद सां गॾु आईमोहन जो दड़ो भरिसां वापारी जुल्फकार जमाली के घर में लखें रुपयनि की चोरी। हथियारुनि घर में घिड़ी 10 लाख रुपया सोन ऐं ॿियो सामान बुहारे विया। इतलाबाद पुलिस पहुची ॾोहारियुनि जा